नाज़रीन, नौशेरो फिरोज़ जे जो हादसे में नौजवान फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कयो था महबूब कलहड़ो टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। महबूब, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, नौशेरो फिरोज जो क़ौमी शाहराह ते नूरपुर स्टाफ सरबराह जिते ही वाक़ियो पेश आयो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदोमांसि, तेज़ रफ़्तार ट्रालर मोटरसाइकिल में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 15 सालनि जो नौजवान साबिर अली तगर जेको आहे मौक़े ते फ़ौत थी वियो, जॾहिं त हिकु पीरसन जेको आहे गुलण तगर उहो ज़ख़्मी थी पियो आहे, जिनखे सिविल अस्पताल नौशेरो फिरोज मुंतक़िल कयो वियो। फौती जो जेको लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि जे हवाले कयो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ट्रालर ड्राइवर जेको आहे मौक़े तां फरार थी वियो आहे। वाक़िए जो अञा ताईं को केस दाख़िल नाहे थी सघियो ऐं ज़ख़्मी जेको आहे उनखे नवाबशाह रेफर कयो वियो आहे। ऐं उनखां अलावा मां इहो बि तव्हांखे ॿुधायां त पंहिंजो वाक़ई केस दाख़िल न थियो ऐं लाश जेको आहे वारसनि जे हवाले कयो वियो आहे। जी महबूब कलहड़ो, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।